ख़बर शामिल कयूं पिया छठो खां। तालके मीरपुर साकरो में मच्छरनि जो आज़ार वधी वञण करे जानवरनि में लंपी स्किन बीमारी, माण्हुनि में मलेरिया ऐं चमड़ीअ जी बीमारीअ सबबि तालका एडमिनिस्ट्रेटर अब्दुल करीम कुंभार तालका मीरपुर साकरो जे यूनियन काउंसिल चौबंदीअ जे ॻोठनि में मच्छरमार स्प्रे कराए छॾियो, जंहिंमें ॻोठ हाजी अली मोहम्मद शोरो, ॻोठ वली मोहम्मद जोखियो, ॻोठ हसन खलीफ़ो, ॻोठ तालिब ख़ासकेली, ॻोठ मुज़म्मिल मोहेरी, ॻोठ नाथू ख़ासकेली, ॻोठ याकूब जोखियो समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं यूनियन काउंसिल जी पूरे इलाइक़े में मच्छरमार स्प्रे पंहिंजी निगरानीअ हेठि करायूं। तालका एडमिनिस्ट्रेटर अब्दुल करीम कुंभार वधीक ॻाल्हाईंदे चयो त मच्छरनि जे चक सबबि जानवरनि में लंपी स्किन ऐं माण्हुनि में मलेरिया ऐं चमड़ीअ जी बीमारी वधी रही आहे। उन करे कल्ह राति खां मच्छरमार स्प्रे कराए रहियो आहियां।